अमेरिका पारां ताज़ो इंटरकॉन्टिनेंटल ब्लास्टिक मिसाइल या ICBM खे हवा में तबाह कंदड़ मिसाइल जो तजुर्बो कयो वियो आहे। हवा में दुश्मन जे मिसाइल खे तबाह कंदड़ मिसाइल खे इंटरसेप्टर मिसाइल चयो वेंदो आहे। अमेरिका जे फौजी हल्कनि जो चवणु आहे त उहो तजुर्बो काफ़ी वक़्त खां रिथियल हो, पर माहिरनि जो ख़्यालु आहे त अमेरिका पारां उहो तजुर्बो नॉर्थ कोरिया जे मिसाइल हमलनि खे रोकण लाइ कयो वियो ऐं उन तजुर्बे सां नॉर्थ कोरिया खे पैगाम ॾिनो वियो त अमेरिका मथां हमलो करणु आसान नाहे। हिन वक़्तु नॉर्थ कोरिया वटि को बि ICBM मौजूदु नाहे। उन लाइ नॉर्थ कोरिया जी कोशिश आहे त हू कंहिं बि सूरत में इंटरकॉन्टिनेंटल ब्लास्टिक मिसाइल जोड़े त जीअं अमेरिका हर वक़्तु संदसि निशाने ते हुजे। उन लाइ नॉर्थ कोरिया मुसलसिल ICBM टाइपाडोंग 2 ते कमु करे रहियो आहे। टाइपाडोंग 2 जा हिन वक़्त ताईं 3 तजुर्बा नाकाम थी चुका आहिनि, पर अमेरिका जे दिफ़ाई इदारे पेंटागन मुताबिक़ नॉर्थ कोरिया 2017 ईस्वी जे आख़िर ताईं टाइपाडोंग 2 जो कामयाब तजुर्बो करे सघे थो, जंहिंखां पोइ हू अमेरिका समेत दुनिया जे कंहिं बि हिसे ते हमलो करे सघंदो। The real fear is that North Korea is getting closer to having a missile that could reach the mainland United States and the west coast of the United States, Hawaii, Alaska, and the west coast. उन लाइ अमेरिका नॉर्थ कोरिया जे कामयाब तजुर्बे खां अॻु ई टाइपाडोंग 2 खे तबाह करण वारे मिसाइल जो कामयाब तजुर्बो करे छॾियो आहे। इंटरकॉन्टिनेंटल मिसाइल या ICBM खे हिक खंड खां ॿिए खंड ताईं कंहिं मुल्क खे निशानो बनाइण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। ICBM में दरअसल 4 मिसाइल हूंदा आहिनि। उहे मिसाइल जा हिसा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अलॻि थींदा रहंदा आहिनि। चोथों हिसो जंहिं में एटम बम रखियलु हूंदो आहे उहो दुश्मन मुल्क में मौजूदु हदफ़ में वञी लॻंदो आहे। उन मिसाइल खे ठाहिणु सभिनी मिसाइलनि खां मुश्किल आहे। उहो ई सबबु आहे जो नॉर्थ कोरिया काफ़ी वक़्त खां उन मिसाइल जो कामयाब तजुर्बो न करे सघियो आहे। जेकॾहिं नॉर्थ कोरिया ICBM जोड़े वरितो त पोइ अमेरिका वटि हिकु ई ऑप्शन बचंदो त ICBM खे तबाह करण लाइ मौसर इंटरसेप्टर जोड़े, जिन मां हिक जो ताज़ो तजुर्बो कयो वियो आहे। उन सां गॾु ताज़ो चीनी सदर ज़ी जिनपिंग जे अमेरिकी दौरे दौरान ट्रंप इंतज़ामिया चीन मावत नॉर्थ कोरिया मथां दबाव विझण जी ॻाल्हि पिणु कई आहे। जेकॾहिं चीन नॉर्थ कोरिया सां वापारी मुआहिदा ख़तमु करे त पोइ नॉर्थ कोरिया वटि एतिरा ज़ख़ीरा न आहिनि जो हू ख़तरनाक हथियार जोड़े सघे। तंहिं बावजूदु नॉर्थ कोरिया एटमी टेक्नोलॉजी ऐं टाइपाडोंग जहिड़नि मिसाइलनि ते कमु जारी रखे थो त शायदि अमेरिका, जापान या साउथ कोरिया खे एटम बम ऐं मिसाइल टेक्नोलॉजी ठाहिण में मदद कंदो, जंहिंजो इशारो ताज़ो ट्रंप करे चुको आहे त जापान जे एटमी प्रोग्राम सां अमेरिका खे कोई इतराज़ नाहे। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल जुड़े थी त पोइ न सिर्फ़ु जापान पर काफ़ी ॿिया मुल्क एटम बम ठाहिण ऐं तजुर्बा करण ते ध्यानु ॾींदा ऐं दुनिया में ॿीहर एटमी हथियारनि जी डोड़ शुरू थी सघे थी। हिन वक़्तु दुनिया में अमेरिका, रूस, चीन, फ्रांस, इसराइल ऐं इंडिया वटि ICBM मौजूदु आहिनि, जेके दुनिया जे कंहिं बि हिसे खे कंहिं बि वक़्तु निशानो बणाइण जे अहल आहिनि।